हूंदा आहिनि, हर 10 ॾींहंनि जो पाणी असीं घुरंदा आहियूं, हर 10 ॾींहंनि जी असीं डिमांड ॾींदा आहियूं। त असांखे हाणे असां उहो डिमांड ॾिनी त असांखे इहो पाणी जेको तव्हां ॾियो वधाए। हाणे उहो 10 डेली में असां 14D इन्वोक कयो आहे एमरजेंसी बुनियाद ते, ऐं हुननि इर्सा जी मीटिंग में इहो फ़ैसिलो थियो आहे त इहो असीं पाणी तव्हांखे हाणे इहो 10 डेली 14D जे हिसाब सां वधाए था ॾियूं। ऐं नेक्स्ट में इहो पाणी उनजो इहो हूंदो आहे, जेकर पाणी वधीक हूंदो त असांखे कटे वठंदा, अॻियां जो पाणी असां कटो थी कंदा, ॿियो त असांजो ऑप्शन कोन बचियो आहे। अच्छा जाम ख़ान छोरो साहब, ठीकु आहे, इहो त तव्हां ॿुधायो जीअं त, पर इहो ॿुधाइजो त सारियालो फसल कहिड़नि कहिड़नि ज़िलनि में कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में पोखिबो आहे, उते जेको तव्हां हीउ ॿुधायो था इन सीज़न में शार्टेज ही, त पोइ उते सारियूं पुखिजी सघियूं आहिनि या न पुखिजी सघियूं आहिनि, बदीन ऐं कढण जा जेके टेल जा माण्हू आहिनि उन्हनि जी जेका शिकायत आहे, वाक़ई इहा जाइज़ आहे छा? अदा पाणी जी सारी असां वटि असां लाड़ में थिए थी, बदीन में थिए थी, ठटे में थिए थी, सिजावल में थिए थी, राइट बैंक ते असां लाड़काणू, कंबर शहदाद कोट, दादू सारी थिए थी हिते, ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते थिए थी। ऐं जेको नॉन पेरीनियल सिस्टम आहे असां वटि, उहो घणो करे सारी थिए थी। नॉन पेरीनियल सिस्टम माना जिते सिर्फ़ु 6 माह पाणी असीं ॾियूं था, 6 माह पाणी असीं राइट बैंक ते ॾियूं था, 6 माह पाणी असीं कोटरी बैराज ते ॾियूं था, फुल उहो 6 माह पाणी त तक़रीबन सारी। हाणे सारीअ जी पोज़ीशन इहा आहे जेका सारी अप्रैल में ऐं मई में